कॾहिं फूलनि टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं त मिलंदासीं। न की रहियसि वटि। हाँ छो? मूंखे चयो त मां चवंदसि म्यार हथे न पियो आहे, बाबो कूड़ हणी फॾो थो करे। करे छा थी छोरी, माण्हू छा चवंदा, हथू फॾाई आहे, कूड़ ते इल्ज़ाम आयो अथसि। हूअं वरी कहिड़ो सच आहे, मुंहिंजो शर्त आहे, न त चवंदसि त मेहार छेड़छाड़ ई न कई आहे। कहिड़ो शर्त आहे, ॿुधाए। मां फराज़ सां न एजाज़ सां शादी कंदसि। अरे जी हाँ, पंहिंजे पाण खे छा थो सम्झी? मेहर हाँ मेहार, हाणे छा थो चई हाथी मार खान? तरस तो भला तोखे ॿुधायो तो। अरे अरे तू मथे नथ करे। उस्ताद डीएसपी घरां निकितो आहे। कहिड़े रस्ते खां निकितो आहे? हाँ हाँ तू हुनजो पीछो कर। बिल्कुलु उस्ताद बिल्कुलु, फिक्र न कर। ठीक आहे ठीक आहे करा। जी उस्ताद। स्कूटर ते हली विचूं डीएसपी जो अॻितां झलियूं। केरु आयो? खामोश, खोपड़ी उड़ानी विधई। हल तोखे ॿुधायूं था त असां केरु आहियूं। गॾे हला। हिन नाग सां जेको कखे मौत बखे। यो मोंदर कूड़ो आहे, भली कोर्ट में वञे त एनसी काटे अबू फकीर खे मुंहिंजी ज़मानत ते आज़ाद करे छॾियो। एनसी काटे मोंदर खे विहारे छॾियो। ठीक आहे, डॉक्टर अब्दुल वहीद सर्टिफिकेट ॾेई छॾियो आहे। पोइ घबरायो न, सर्टिफिकेट खां पोइ केस शख्सी ज़मानत जहिड़ो आहे। माना त डॉक्टर अब्दुल वहीद चवण कयो आहे। ठीक आहे, मां बि शहर ॾांहुं निकिरां थो। ओके ओके मुंदर, तो लाइ बहितर आहे त नबू फ़कीर सां फिटाइण बजाए उन सां ठाव कर, न त नबू फ़कीर जो केस तुंहिंजे मथां दाख़िल थींदो। संतरी हेड मुंशी खे चओ त नबू फ़कीर जी एनसी काटे। जी सर। फ़कीर तूं पोइ मूंसां मिलंदो वञजाए। जी जी बिल्कुलु साईं। हाणे वञी बयान लिखराए। बिना देर फ़कीर सां फिटाइण पंहिंजो सिर विञाइण। गाजन पीर खंडरी खीर। यार खान घणो ॾींहं लिखियो आहे, हाणे न पुछी सघंदा। नवी देत अच्छाई थी 12 जेना जो मेहार बची वियो त तुंहिंजी कब्र बि न ठाहींदुसि। ईअं ई मांस कुतनि खे खाराईंदुसि। न ईंदो मुतार, मां पूरी कोशिशि कयां थो। काॾे ईंदो न ईंदे। हेलो एसएचओ साहब, मेहार मुंहिंजो अॻु झलियो आहे। कोठारे रस्ते खां फायरनि जा आवाज़ त ॿुधंदो हूंदे। मूंखे सख़्तु ख़तरो आहे, जल्दी पहुचो। ओके खुदा हाफ़िज़। गोली लगी न उसके भला थोड़ी अटकल सा। ॾिस जाइज़ो वठ,
जे मोह आ त टंकियांस लाश 7 ॾींहं ॻोठ जे चौक ते। बचा तो थियो न रईस। तो देर करे छॾी एसएचओ साहब, वार करे वियो। ख़बर न आहे केरु हुयो, पर मूंखे अमीर जा माण्हू था लॻनि। फोन ते त मिहार ॿुधायो। नालो वात ते अची वियो हूंदो। तव्हां ड्राइवर खे अस्पताल पहुचायो, पुठियां मां अचां थो। ऐसा ज़ख़्मी खे अस्पताल वठी हलो। जी सर, अचो वठायो। ही छा कयो भोतार? छा कयमि? मेहार खे बचायो। मेहार सां हाणे सिधी जंग कबी। मेहार खां वधीक ख़तरनाक अमीर आहे। मेहार खे जेल में अंदर कराए उनखे जेरो रखणु नथो चाहियां। बहराण मेहार जे मौत जो बंदोबस्त कर। पर किबला कई त मेहार आहे। ख़बर आहे मूंखे त मेहार हो, पर ॿिए कंहिंसां अहिड़ी ॻाल्हि न कजांइ। जेको पुछई न, अमीर जो नालो खणजांइ। मेहार जी महिमानी हाणे मौत आहे, मौत। हा किबला, हूं बि चवंदा आहिनि न, जेको चोटी कंदो आहे उहो ड्रहण शुरू कंदो आहे। हाणे हल हली गाॾीअ में वेह, सूर वधी वियो आहे। किबला गाॾी पाण हलाईंदो? हा, ज़ख़म एॾो वॾो न आहे। ठीकु आहे, भले हलायो, पर ख़्याल सां हलाइजो। हा अच। कहिड़े उटारनि में आई सचल? ज़माने जा खोड़ो उटारो मुंशी। खंड जो जहाज त तो वटि थी नथो सघे जो मां तोखे चवां त भई खंड जो जहाज ॿुॾी वियो अथई। अलबत्ता ज़माने जे कंहिं मसइले में घिरियल थो नज़र अची। तूं मसइलनि खां आजो आई मुंशी, जो मूंखे थो चवीं तोखे बि को मसइलो हिते घेले आयो आहे। मसला ऐं मुंशी, मसला मुंशी ॾे न ईंदा आहिनि सचल। मूं ॾे अचनि त मां कढान टायर ऐं ॾियान टांडा। ज़हर वरी मूं खाधो छा? ज़हर निंड में त नाही सचल। ख़ैर नटाइण को तोखां सिखे। चओ हाणे कम जी ॻाल्हि कर। इहा लठ खणी मूं लड़काए कीअं निकितो आई? अॼु त ॾंभी पियो सचल। ख़ैर त आहे? तुंहिंजूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि मुंशी। सचल छोकिरी तो हरी मोटी ते इतलाउ बि न। थाणे वारा न मच्छर जी पवंदई त धाणा कढी विझंदई। छोरी न चओ मुंशी, मुंहिंजी न्याणीअ खे छोरी थो चवे। मां तुंहिंजी न्याणीअ खे छोरी चवां त पोइ? यार छोरी जो मतलब छोकरी आ, चिड़ी छो तो? छोरीअ जो इहो मतिलबु न आहे। छोरीअ जो मतिलबु इहो आहे त जंहिंजो माउ पीउ न हुजे। मां अञा हाल हयात आहियां, ज़िंदा आहियां। अॼु तुंहिंजा तबक मिड़ई फिरियल आहिनि। वधीक टेड़ो थी मूंसां न ॻाल्हाए त कढाइण टायर ॾियनि टांडा। मुंशी संभाले ॻाल्हाए, हथ बदल मुंहिंजा बि न आहिनि। हा अड़े हेॾे मदद करे अमीर खां छॾाए में तॾहिं तो एतिरी तेज़ रफ़्तारी ॾेखारी। निकितई न टायर त इहा तेज़ रफ़्तारी ख़तम थी वेंदी। चो हाणे कम जी ॻाल्हि कर, जान छॾ हल। सचल माईअ कौड़ीअ ॿुधायो त छोकिरी सालिम न मोटी आ। छा मक़सद? समझे त थो सचल। छोकिरी न पंहिंजे मुंहुं निकिती या अगवा थी, पोइ ज़मानो केॾो न ख़राब आहे। ज़बान संभाले ॻाल्हाए मुंशी, तस त मां तोखे ॾिसां थो। माण्हू था चवनि अलाह जे सालिम हुजे बि या न। तुंहिंजी इहा मजाल। ही छा थो करी सचल? भाड़ियो तो समझी छा? अकुल धार गड़बड़ कई त कढंदोसां टायर ऐं ॾींदोसां टांडा। चओ टर टर मुंहिंजे अखियुनि अॻियां। वञा थो ॿुध, रेस चयो अथई त मूंसां मिली वञजांइ। मुंहिंजो अचणु ख़राबु लॻो तोखे? न दिलदार। पोइ मूंखे ॾिसी परेशान थी वईं? हा
बाबा यको नाराज़ आहे। अॻिते न ईंदुसि, दिलि पले वेंदुसि। सदोरी, तुंहिंजे ख़्यालनि में एतिरो गुम आहियां जो मूंखां ॿिया मसइला बि विसरी विया आहिनि। अॻिते घर न ईंदो कर, ख़तरो आहे। तोॾे ईंदे हर ख़तरे सां खेॾंदुसि। ख़तरनि सां खेॾण बजे सुठो न आहे त ख़तरे खे टारजे। कीअं? तूं मुंहिंजे एवज़ बाबा खे फरीद लाइ हाजरा जो संग ॾे। हाजरा जो संग? हा, तूं बाबे खे फरीद लाइ हाजरा जो संग ॾे, उन जे एवज़ में मुंहिंजो संग वठ। चाचो सचल मञींदो? बाबा खे मञण मुंहिंजो कमु आहे, तूं सिर्फ़ु ॻाल्हि चोरेसि। चवंदोमांसि। हा दिलदार, तूं चवेसि, मां मिंथ कंदीमांसि। चाचो सचल मञींदो त मां बि देरि न कंदुसि। मां भी देर न कंदुसि तोखे ॿिए पार मोकिलण लाइ। संभाले ॻाल्हि। ये किलियूं न कढी विझाए। अरे दिलदार खे त लड़कारी वंज गुरड़ी करिया। तुंहिंजे वात मां अञा खीर जी बू थी अचे। तुंहिंजी इहा मजाल जो घर में थो कराई। मां त चवां चुप। सदोरी जो लिहाज़ थो कयां, न त अहिड़ी कुहाड़ी कंध वारी ॾिए जो टपो बि न चई। मां तोखे ॾिसी रहंदुसि। चङो, ॿाहिरि ॻोठ में घुमी ॾेखारजांइ। घुमंदुसि, अचजांइ। टंगू भनी रेड़ो वठी ॾिसांइ। अरे न चयो मां त मथे ते चढ़ी वई। तरस भला। दिलदार, दिलदार शायद मुंह दे ॾिस, तूं हलियो वञे था। त पोइ रोकेसि, न त ख़त्म बि नसीब कोन थींदुसि।